घर जो अकेलो पढ़ियल लिखियल नौजवान हो। हू माउ ऐं पीउ ॾाॾी ऐं टिनि भेनरुनि जो पेट पालींदड़ घर जो वाहिद कफ़ील हो। ज़िंदगीअ जो चरखो बहितर पे हलियो। घर में ख़ुशियूं हुयूं, टहक हुआ जेके 5 महीने जी 19 तारीख़ ते अंगारे जी राति जो हिन घर मां हमेशा लाइ बंदि थी विया। जॾहिं राति जो देर सां संदीप कुमार खे क़त्ल करे लाशूं घर ॿाहिरां सॾ पंध ते मौजूद दाद रोड फाटक वेझो रेलवे ट्रैक ते उछलायो वियो ऐं रंग ख़ुदकुशीअ जो ॾेई क़त्ल केस खे बंदि करण जी कोशिश कई वई। हिक 22 वरनि जे भगत गबरू नौजवान जो खून करे संदसि घर भातियुनि लाइ करबला बर्पा कई वई। अञा अमड़ पुट खे घोटु ॾिसण पे चाहियो। अञा भेनरुनि खे पंहिंजे नौजवान भाउ जी कुंवार ॾिसणी हुई। अञा गाना कोन ॿधाई। अञा तालीम जारी हुअसि। ज़ालमनि जे हथ चढ़ी वियो ऐं क़त्ल थी वियो। सिंध जी हुकूमत असां सां इंसाफ़ नथी करे, का शइ जी नथी आहे त सार संभाल माण्हू जो हिकिड़े जो कंहिंजी कुकड़ी बि न हली आहे त 3 माण्हू गिरफ़्तार थियनि, हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। असां सां ज़ुल्म इहो आहे, का छानबीन न थी आहे। चलो चवनि था FIR कटायो। FIR असां वटि त मानी जा बि इहो न आहिनि। असांजो पुटु कमाईंदड़ हुयो, इहो कमाईंदो, असां खाईंदा हुआसीं। संदीप जे घर में कोहराम मतल रहे थो। सुबह मंझंदि शाम लुड़क ई लुड़क हुजनि था, पर MTA बारी पिताफ़ी ऐं MNA ख़ालिद लुंड जे तक में नौजवान जा कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि। वालदेन चवनि था त असांजे बचड़े खे क़त्ल करे असांजी ज़िंदगीअ खे मातम में तब्दील कयो वियो आहे। संदीप जी अमड़ बचड़े जे मरण खां पोइ होश विञाए वेठी आहे। 24 कलाक पुट लाइ रड़ियूं ऐं दाहूं कंदी रहे थी। बारी खान पिताफ़ी ऐं ख़ालिद अहमद खान लुंड वोट वठण जेका अचनि था, असां झुमरियूं पाए उन्हनि खे वोट ॾियूं था ऐं मुबारकियूं ॾियणु वञूं था घर, ऐं उन्हनि जो इहो ई आहे त अञा ताईं हिते न पहुता आहिनि। छड़ो वोट वठण लाइ अची वेंदा आहिनि, बाक़ी असांजा बच्चा मारनि तोड़े जो जहिड़ो ज़ुल्म थिए अञा ताईं ज़ाहिर न आहिनि। असां चवंदा आहियूं असां सां इंसाफ़ कयो, न त असां रोड ते बीह करे पाण खे पाण बालियूं ॾींदासीं। असांजो बचो त कुझु न आहे। मुंहिंजा मिठा असां सां ज़ुल्म वॾो थियो आहे, छो नथी पुलिस मूंखे? अचो त मुबैना तौर ते बेगुनाह क़त्ल कयल ॿहरकीअ जे दाद रोड वासी 22 वरनि जे नौजवान संदीप कुमार जे इंसाफ़ लाइ आवाज़ उथारियो।